अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़ी कलामिहिल क़दीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम व क़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम इन्नल्लज़ीना यस्तकबिरूना अन इबादती सयदखुलूना जहन्नम दाखिरीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व बल्लगना रसूलुहुन नबियुल करीमुल अमीन व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, अॻियनि जुमनि ते मूं तव्हांजे आॾो अर्ज़ कयो हुयो ऐं मसइला तव्हांजी ख़िदमत में पेश कया हुआ। मैयत जे बारे में इंसान जे ॼमण खां वठी मरण ताईं शरीयत पाक असांजी रहबरी कई आहे, पर मूं अव्हांखे जेके ख़ुसूसी मसइला ॿुधाया हुआ उहे इंसान जे वफ़ात सां हुननि जो ताल्लुक़ हो, मरण खां वठी दफ़न थियण ताईं जा मसइला। काफ़ी कुझु ॻाल्हियूं जेके आम ऐं ज़रूरी हुयूं से मूं तव्हांखे ॿुधायूं हुयूं, पर ॿ टे ॻाल्हियूं ज़रूरी रहिजी वयूं जेके मुंहिंजे दिलि में इरादो थियो त मां अॼु तव्हांजी ख़िदमत में उहे पेश कयां, छो त उहे तमामु अहम ॻाल्हियूं हुयूं ऐं आम ॻाल्हि रहिजी वञे इहो मुनासिब न आहे। सभ खां पहिरीं ॻाल्हि मैयत जी जनाज़े जी निमाज़। इन बारे में मां तव्हांखे अर्ज़ कोन करे सघियोसि। ऐं ॿियो अहम सुवाल आहे जनाज़े जे निमाज़ खां बाद में दुआ। अॼु इरादो आहे तव्हांजी ख़िदमत में इहे ॿ ॻाल्हियूं अर्ज़ कयां। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे प्यारे हबीब जे सदके तव्हां ई असांखे हक़ ॿुधण ऐं हक़ ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। मुझे ला दुआ कयो त रब करीम जल जलालु अमन वालो मूं गुनाहगार खे हक़ चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा हलियो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। सलात शरीफ बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व मौलाना मुहम्मद व आलिहि व अस्हाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों, अज़ीज़ो मुसलमान भाइरो, अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम में हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे उम्मत जे लाइ हर मसइले जी रहबरी रहनुमाई फरमाई। सुभान अल्लाह। क़ुरान पाक जेकॾहिं कंहिं ॻाल्हि जो इजमाल बयान कयो ऐं तफ़सील न ॿुधायो त वरी नबी करीम जी ज़ात बाबरकात उन जो तफ़सील बयान फरमायो आहे। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालू पंहिंजे पाक कलाम में फरमायो आहे, मा आताकुमुर रसूल फखुज़ूहु व मा नहाकुम अन्हु फंतहू। जो कुझु मुंहिंजो प्यारो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अव्हांखे ॾे उहो वठो, ऐं जंहिं शइ खां तव्हांखे अल्लाह जो रसूल मना फरमाए तंहिंखां रोकिजी पओ। अल्लाह जे हबीब पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात असांखे फरमायो आहे त मुंहिंजे रसूल खां वठो ऐं मुंहिंजे रसूल पाक जे मन ते रोकिजी पओ। सुभान अल्लाह। ख़ुदा जो रसूल जेका शइ ॾे
उहा असांखे वठणी आहे। ख़ुदा जो रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे जंहिं शइ खां झले उन खां असांखे रोकजी पइणो आहे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात इंसान जे मरण खां बाद में इस्लाम ऐं शरीयत ऐं नबी पाक अलैहि सलाम असांजे मथां लाज़िम कयो आहे त मैयत जे मथां नमाज़ पढ़णु वाजिबु आहे। सुभान अल्लाह, ज़रूरी आहे, पर वाजिबु इहो फ़र्ज़ जी माना में आहे। आम तरह सां फ़िक़ह जे किताबनि उनखे वाजिबु बमाना फ़र्ज़ जे लिखियो आहे ऐं उनखे फ़र्ज़ जे उन क़िस्मनि में लिखियो वियो आहे जेको फ़र्ज़ किफ़ाया आहे। हिकिड़ो फ़र्ज़ हूंदो आहे फ़र्ज़ आइन ऐं ॿियो हूंदो आहे फ़र्ज़ किफ़ाया। फ़र्ज़ आइन उनखे चइबो आहे जो हर हाल में, हर वक़्त में, हर हिक खे पढ़णो ई पढ़णो आहे। जीअं नमाज़ 5 वक़्ती आहे, इहा फ़र्ज़ आइन आहे, इहा कंहिं बि हालत में माफ़ थियणी कान्हे का। हर हिक खे पढ़णी आहे, अमीर खे पढ़णी आहे, ग़रीब खे पढ़णी आहे, बीमार खे बि पढ़णी आहे। ऐं फ़र्ज़ किफ़ाया उनखे चइबो आहे। फ़र्ज़ किफ़ाया जो मफ़हूम इहो आहे त आहे फ़र्ज़ सभिनी ते, पर जेकॾहिं उन मां चंद फ़र्द मुस्लमाननि जा कुझु मुस्लमान उन फ़र्ज़ खे अदा कनि त उन्हनि थोरनि जे अदा करण सां बाक़ी ॿियनि तां बार लही वेंदो आहे। इहो आहे फ़र्ज़ किफ़ाया, माना थोरनि माण्हुनि जे अदा करण सां ॿियनि जे लाइ बि काफ़ी थी वञे ऐं ॿियनि तां बि उहो बार लही वञे। त जनाज़े जी नमाज़ जेका मैयत जे मथां पढ़ी वञे थी इहा फ़र्ज़ आहे ऐं फ़र्ज़ किफ़ाया आहे। अगरचे हुनखे फ़िक़ह जे किताबनि या कल हदीसुनि वाजिबु लिखियो आहे, पर सभिनी मुफ़स्सिरनि जो इहो चवणु आहे त वुजूब बमाना फ़र्ज़ जे आहे। क़ुरान पाक में, हदीसुनि में, तफ़सीरुनि में, तशरीहुनि में अहिड़ा घणेई मिसाल ईंदा आहिनि। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालो मुस्लमान जे मथां नमाज़ खे फ़र्ज़ किफ़ाया करार ॾिनो आहे। ख़ुदा पियो ख़ैर करे मुस्लमान मां फ़र्ज़ कयो हिन ॻोठ मां को माण्हू गुज़ारे थो वञे त उन जे वफ़ात खां बाद उन जी नमाज़ जनाज़े जी सॼी शाहपुर चाकर वारनि जे मथां फ़र्ज़ आहे। हर मुस्लमान आकिल बालिग़ जे मथां उन जे मथां नमाज़ पढ़णु फ़र्ज़ आहे। जेको बि मुस्लमान हुजे, शहर में रहे थो, शहर जो माण्हू गुज़ारे वियो आहे, उन शहरी माण्हूअ जी सभिनी शहरनि जे मथां नमाज़ पढ़णु फ़र्ज़ आहे। पर आहे फ़र्ज़ किफ़ाया। किफ़ाया माना सॼे शहर जे बजाए 50-100 माण्हुनि वञी हुन जो जनाज़ो पढ़ियो त ॿियनि तां बार लही वियो, पर जे कंहिं बि न पढ़ियो त सॼो शहर गुनाहगार थींदो। अल्लाह ताला जल जलालुहु अमन वालू जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात तमाम जनाज़े जे नमाज़ खे अहमियत ॾींदा हुआ। हदीस पाक में ईंदो आहे त मदीने पाक में हिकिड़ो शख़्स हो, कंहिं हदीसुनि में औरत जो ज़िक्र आहे, कंहिं में औरत खां बाद मर्द जो ज़िक्र आहे। मस्जिद नबवी में ख़िदमत कंदो हो, इत्तफ़ाक़ सां राति जे टाइम ते गुज़ारे वियो। सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहि मजमईन हुनखे गुस्ल ॾिनो, हुनजी नमाज़ जनाज़े जी पढ़ी, पर हुज़ूर करीम खे निंड मां न जाॻायऊं इन नियत सां त हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे आराम छो फिटाइजे। पाण करीम अलैहिस्सलाम हिन निंड में हूंदा, फ़र्ज़ किफ़ाया आहे, असां अदा कंदासीं थी वेंदो। हाणे महबूब खे आराम मां फिटाए निंड जाॻाए ऐं वठी अची जनाज़े में शरीक कयूं। हाणे अचो त हिन जी पाण जनाज़े जी नमाज़ पढ़ी खे दफ़न करे अचूं। सहाबा किराम उन जो जनाज़ो पढ़ियो, जनाज़ो पढ़ी उनखे दफ़न फरमायो। दफ़न फरमाए सुबुह जे टाइम ते मोटी आया। कंहिं हदीस रिवायत में ईअं ईंदो आहे त पाण करीम हुन जे क़बर वटां लंघिया त ओचितो ताज़ी क़बर ॾिसी पुछऊं त हीअ कंहिंजी क़बर आहे। कन वरी रिवायतुनि में ईअं ईंदो आहे त पाण हुनखे मस्जिद नबवी में गैर हाज़िर ॾिसी पुछऊं त फलाणो कोन थो नज़र अचे, काॾे वियो आहे। सहाबा किराम अर्ज़ कयो, या रसूल अल्लाह, राति गुज़ारे वियो हो, हुन जी जनाज़े जी नमाज़ बि असां पढ़ी, दफ़न बि कयो, पर अव्हां खे इन जे करे कोन ॿुधायोसीं तव्हांजे आराम में ख़लल ईंदो। अल्लाह ताला इहा नमाज़ किफ़ाया फ़र्ज़ फरमाई आहे, असां अदा कयूं त सभिनी तां अदा थी वेंदी, इन जे करे असां तव्हांखे ॼाणी वाणी कोन ॿुधायो तव्हांजे आराम में ख़लल न अचे। हुज़ूर पाक अलैहिस्सलाम जन फरमायो, मुंहिंजे निंड जो ख़्यालु तव्हां न कयो। हा, अव्हांखे खपे हा त कहिड़े बि टाइम ते अव्हां हिन जो जनाज़ो तयारु कयो हुयो, अव्हां मूंखे ॿुधायो हा त मां मुहम्मद हिन जो जनाज़ो पढ़ा हा।
ऐं हिन जे नमाज़ में शरीक थिया हा, हिन जे लाइ मग़फ़िरत घुरा हा। अवा छो न मूंखे ॿुधायो? हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात इहे बि फरमायो, अवा हिन जी नमाज़ पढ़ी छॾी आहे, अवा हिनखे दफ़न बि करे छॾियो आहे। हाणे शरीयत में दुबारो जनाज़े जी ज़रूरत कान पवंदी आहे। नमाज़ थी वई सा थी वई, पर मां पंहिंजे तरफ़ खां शफ़क़त ख़ातिर हिन जे क़ब्र जे मथां बि नमाज़ पढ़ण जे लाइ हलां थो। हलो त हिन जे क़ब्र जे मथां हली जनाज़े जी नमाज़ अदा कयूं। शरीयत पाक जो मसइलो आहे, इहो तव्हां ज़रा यादि कजो। इत्तिफ़ाक़ सां जेकॾहिं कंहिं ग़लतीअ सां कंहिं सबब जे करे जनाज़े ते नमाज़ पढ़ी नथी सघिजे, मिसाल नमाज़ पढ़ाइण वारो कोन थो मिले, या वरी कॾहिं कॾहिं मुस्लमान खे धोखो थींदो आहे। आम तरह सां अवां ॿुधो ॾिठो आहे त कॾहिं कॾहिं असांजा मुस्लमान भाउर गुस्से में कावड़ में या ज़हर खाई छॾींदा आहिनि, या फाहो खाई मरी वेंदा आहिनि, या पंहिंजे पाण खे बंदूक हणी मारे छॾींदा आहिनि, ख़ुदकुशी कंदा आहिनि। पोइ वरी आम तरह सां माण्हू चवंदा बाबा हाणे इन जो जनाज़ो जाइज़ ई कोन्हे, पाण मारियो अथसि। या वरी के ठुड़कू मुला जे वर चढ़ी वेंदा, उहो ठुड़कू हिनखे चवंदो बाबा जनाज़ो जाइज़ ई कोन्हे। छाजे करे हुनखे शरीयत जी ख़बर कान्हे न साईं, तॾहिं थो ठुड़कू चवांसि। शरीयत जी ख़बर हुजे सा त इहे कोन करे हा। जनाज़ो सिर्फ़ काफ़र जो कोन पढ़बो, मुस्लमान जो पढ़बो। सुभान अल्लाह। पर जेको ख़ुदकुशी करे, थोरो आवाज़ घटाए, जेको ख़ुदकुशी करे उहो काफ़र न आहे, सम्झो था न बाबा? जंहिं ख़ुदकुशी कई हो काफ़र न आहे, उहो गुनहगार आहे, कबीरो गुनहगार आहे। हुन वॾो गुनाह कयो आहे, वॾी ख़ता हुन कई आहे, वॾो हुन ॾोह कयो आहे, पर काफ़र न आहे। हाणे जे काफ़र न आहे त हुनजो जनाज़ो पढ़बो, जनाज़ो न पढ़बो काफ़र जो। मुस्लमान जो जनाज़ो पढ़बो हर हालत में। हाणे हू शख़्स जॾहिं त गुनहगार आहे, ख़ुदकुशी कई अथई ऐं हुन खां ग़लती थी वई आहे, ख़ता थी वई आहे, हुन गुनाह जो कमु कयो आहे, त हाणे कहिड़ो बि गुनहगार आहे पर हुनजो जनाज़ो पढ़ियो वेंदो। इहो मसइलो तव्हां यादि कयो त जेकॾहिं कंहिं माण्हूअ ख़ुदकुशी कई हुजे, अलाह पनाह हुजे, अलाह ताला अहिड़े मौत खां बचाए, वॾो गुनाह हुआ, कबीरो गुनाह हुआ, सख़्तु गुनाह हुआ, पर आहे मुस्लमान, काफ़र न आहे। भली ख़ुदकुशी करे पर मुस्लमान ते लाज़िमात हुनजो जनाज़ो पढ़बो। हाणे अहिड़ो को वाक़ियो थी पवे ऐं अव्हां खे को मुला ॿुधाए त बाबा हिन ख़ुदकुशी कई आहे, हिन जो जनाज़ो न पढ़ो, ऐं अव्हां हुनखे पूरे आया हो। हाणे छा कबो? इन जे बारे में महबूबन करीम जी शरीयत पाक जा ॿ हुकुम आहिनि। पहिरों हुकुम इहो आहे त जेकॾहिं सर्दीअ जी मौसम आहे, सियारे जी मौसम में दफ़न थियो आहे, त हुन जे क़ब्र जे मथां 3 ॾींहं 3 रातिनि जे मुफ़ासिले ताईं नमाज़ पढ़णु जाइज़ आहे। दफ़न थियण खां बि पोइ 3 ॾिहाड़ा भली गुज़री वञनि, 3 रातियूं भली गुज़री वञनि, त बि हुन जे क़ब्र ते वञिजे ऐं बाक़ाइदे क़ब्र जे मथां बीही जनाज़े जी नमाज़ पढ़िजे। जीअं आम तरह सां अॻियां पेशमाम बीहारे कतारूं ठाहे नमाज़ पढ़बी आहे। नबी करीम जी ज़ात बाबरकात जी शरीयत असांखे ॿुधायो त अहिड़े तरीक़े सां जेकॾहिं ग़लतीअ सां भुल में को माण्हू दफ़न थी वियो आहे ऐं जनाज़ो तव्हां न पढ़ायो आहे, न पढ़ियो आहे, त हाणे सियारे जी मौसम में हुन जे क़ब्र ते 3 ॾींहं 3 रातियूं नमाज़ पढ़ी सघिजे थी ऐं पढ़िजे। पर जेकॾहिं गर्मी जी मुंद आहे ऐं माण्हू खे दफ़न कयो वियो आहे, त इन जे लाइ किताबनि लिखियो आहे त 1 ॾींहुं ऐं 1 राति, माना 8 पहरनि ताईं उन जे क़ब्र जे मथां क़ब्रिस्तान में जनाज़े जी नमाज़ पढ़ी वेंदी। इन में हिकमत कहिड़ी आहे? उहा हिकमत ही आहे त इंसान जो जिस्म गर्मीअ जी मौसम में 8 पहरनि में फाटी पवंदो आहे। सर्दीअ जी मौसम में क़ब्र जे अंदरि 3 ॾींहं 3 रातिनि खां बाद में सुजी फाटंदो आहे। मैयत जे लाइ शर्त आहे त जनाज़ो हुन ते पढ़बो पाक जिस्म जी हालत में। गुस्ल इन जे करे ॾिनो वेंदो आहे त हुन जे जिस्म खे पाक बनायो वञे। अल्लाह ताला जल जलालहु अमन वालो जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे
तव्हां मैयत खे गुस्ल कई अमानतदार खां ॼारियो, अहिड़े अज़ीज़ खां ॼारियो, अहिड़े पंहिंजे प्यारे माइट खां ॼारियो त जेकॾहिं हुन मैयत जे जिस्म जे अंदरि को ऐब हुजे, को नुक्स हुजे, का ख़राबी हुजे त तड़ ॾियण वारो अहिड़ो अमीन हुजे जो हुन जे ऐब खे न उघाड़े, घर खे न ॿुधाए, अमानत रखी हुन जा ऐब ढके त अल्लाह हुन जा ऐब ढकींदो। पर जेकॾहिं अमानतदार नाहे ऐं वात फाटोड़ो आहे, अरे जनाज़े खे वेहजारण वियुसि, किनो थियो पियो हो। माण्हू आम तरह सां गिलाऊं कंदा आहिनि, न वॾा थी वियासीं, वात टिड़ियो पियोसि, फलाणी शक्ल हुन जी हीअं थी पई। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, इहो मैयत जा ऐब थो उघाड़े, मां अल्लाह हुन जा ऐब उघाड़ींदुसि। तंहिंजे करे मैयत में जेकॾहिं को तव्हांखे ऐब नज़र अचे बि त ख़ुदा जे महबूब पाक फरमायो आहे त हुन जा ऐब ज़ाहिर न कयो। इन जे करे हिकमत आहे त तड़ पंहिंजो ॾिए। पुटु आहे त हक़दार पुटु आहे, पहिरीं पुटु हुजे, पर जे हुनखे पुटु न आहे त ॿिए नंबर ते हुनजो पीउ आहे, पंहिंजे पीउ खे हक़ आहे त पंहिंजे औलाद खे तड़ ॾिए। पर जे औलाद न आहे, पीउ बि हुनखे न आहे त हुनजो भाउ आहे, हुनखे भाउ पर तड़ ॾिए। पर जे भाउ बि वेझो न आहे, अज़ीज़ क़रीब आहे, को सौट मां साथ आहे त हुनजो हक़ आहे। अफ़सोस मुस्लमान, अॼुकल्ह असां मुस्लमान तरीक़ो ठाहे छॾियो आहे, माण्हू मरी वञे चए मुला खे वठी अचो, पोइ मौली साहिब लाइ वादा त कोन वठनि तव्हांजे वेझारण जे लाइ। जेकॾहिं को मौली चए बाबा मां ॿार थो पढ़ायां, या मूंखे फलाणे पासे कमु आहे, या बाबा आउं हेॾे वञा थो, हर हिक खे दुनिया जो कारोबार आहे, पोइ वरी छा चवंदो आहे, बा हाणे मुलनि जो बि पेट भरिजी वियो अथव। मुलनि जो पेट भरियो आहे जो तुंहिंजे मैयत खे नथा वेझारनि, ऐं तुंहिंजो ख़ाली आहे जो तूं पंहिंजा वेझारींदो थो थी। तव्हांजी माना त मुल्लो वेझारींदो ई पेट जे करे आहे, त पेट खे भरियां, बाक़ी जे मैयत खे न वेझारे त मुले वटि मानी कान्हे का। केॾी जहालत आहे, केॾो असां में ग़लति रवाज पइजी वियो आहे। अल्लाह जो हबीब फरमाए त पंहिंजो पंहिंजे खे वेझारे, अज़ीज़ अज़ीज़ खे तड़ ॾिए, छो त अज़ीज़ ऐब ॾिसंदो ढकींदो, पराओ ऐब ॾिसंदो कोन ढकींदो। नबी फरमाए त तव्हां पंहिंजनि खे वेझारियो, अव्हां वरी मुले ते कावड़ा वेठा हुजो, सवाब आहे, बोजा अदा अजुर आहे। इहो सवाब जेकॾहिं मुलो नथो कमाए त तूं कमाए, तोखे बि अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मुस्लमान कयो आहे, तो कलमो भरियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह, तुंहिंजे मथां बि लाज़िम आहे, तूं लाज़मी तरह पंहिंजे अज़ीज़ खे पाण तड़ ॾिए, छो त पाण तूं ऐब ॾिसंदे ढकींदे ॿियो ऐब कोन ढकींदो। अल्लाह जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, उज़कुरू महासिन मौताकुम, जेकॾहिं को तव्हांजो अज़ीज़ मरी वञे, अवां जो को मिट माइट गुज़ारे वञे, अल्लाह जे हबीब फरमायो आहे त हुन जूं जेके नेकियूं हुजनि से तव्हां ॿुधायो, पर मैयत जा ऐब न ॿुधायो। जेकॾहिं ऐब हुजनि त ढकियो, अल्लाह तव्हांखे ढके छॾींदो। तड़ो उहो ॾे जेको वेझो अज़ीज़ आहे, गुस्ल उहो ॼाणे जेको पंहिंजो माइट आहे। गुस्ल ॼाणण जो तरीक़ो तव्हांखे मुंहिंजा प्यारा दोस्त मुख़्तसर मां अर्ज़ु कयां त गुस्ल बि ईअं ॼाणबो आहे त जहिड़े नमूने सां पाण माण्हू वुज़ू कंदो आहे त मैयत खे बि वुज़ू कराइबो। पहिरीं हुनजे पेट खे आहिस्ते आहिस्ते आरूस ॾिबी, जेकॾहिं का अंदरि ख़राबी वग़ैरह हूंदी उहा ख़ारिज थी वञे, भितर खणी इस्तेमाल करे हुनखे सफ़ाई कजे। उन खां बाद में मैयत खे तहारत कराइजे। तहारत कराइण खां बाद में हुनजे बाक़ाइदगी सां मुंहुं धोइजे। मुंहुं धोइण खां पोइ ॿाहूं धोइजनि। ॿाहूं धोई हुनजे मथे ते मख कजे। मथे ते मख करे मैयत खे बाक़ाइदे पेर धोराइजनि जीअं वज़ू कराइबो आहे। उन वज़ू कराइण खां बाद में वो सॼे पासे पाणी लाहिजे, वरी खॿे पासे पाणी लाहिजे, पासीरो करे पुठी धोइजे, पोइ सॼे जिस्म खे साफ़ कजे। अल्लाह जे हबीब पाक फरमायो आहे त खुशबूदार पाणी हुजे, ॿेर जा पन काढ़े उन में वरी कहिड़ो शइ रखियल अहिड़ी आहे जो ॿेर जो पन काढ़बो आहे त जिस्म तां मर मेर लही वेंदी आहे। साबुण सां, खार सां, डिटोल सां, कंहिं खुशबूदार शइ सां। अॼोके ज़माने में नयूं नयूं शयूं अची वियूं आहिनि, वहिंजारण बि जाइज़ आहे, मनो कान्हे का, पर सुन्नत पाक तरीक़ो इहो हो अॻे ज़माने में महबूबनि खां हलंदो थे आयो त ॿेर जा पन रोड़े उहे विझी थांव में काढ़े गरम करे उन सां मैयत खे वहिंजारबियो हो। इन जे करे जो ॿेर जो पन साबुण वारो कमु कंदो आहे। आख़िर में हुनखे खुशबू लॻाइजे, वरी हुनखे कफ़न पाराइजे। ऐं कफ़न पाराइण जो बि अजीब ग़रीब तरीक़ो आहे। सलात पढ़ मां तोखे ॿुधाए छॾियां।
अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। आके ख़बर आ त मर्द खे 3 कपड़ा ॾिबा आहिनि। घणा? मर्द खे 3 कपड़ा। हिकिड़ी गोॾ, ॿी कफनी, 3 चादर। घणा कपड़ा थिया? पहिरीं पहिरीं थधा असल न चइजो, 3 कपड़ा। पहिरो पहिरो कपिड़ो गोॾ अबा छा चओ त सही, याद बि हेव, सिखो। मुला न मिलेव त पाण कमु कयो। पहिरीं पहिरीं मैयत जी आहे गोॾ। ॿिए नंबर में हूंदी आहे हुनखे खफनी जेका पाराइबी आहे। 2 टे नंबर ते हूंदी आहे सॼी चादर जेका जिस्म खे विढ़बी आहे। अव्हांखे ख़बर आहे त या जेका चादर हूंदी आहे सा सभिनि खां मथां हूंदी आहे। पर पहिरीं पहिरीं मैयत खे विहंजारे खट ते छा विछाईंदो? चादर। पहिरीं पहिरीं रिलीअ जे मथां उहा जेका वॾी फुल चादर उहा विछायो। नंबर 2 पेरनि वारे पासे ॾे गोॾ रखो। नंबर 3 मैयत जे लाइ खफनी रखो। हाणे उन खफनी जे मथां मैयत खे सुम्हारियो। पोइ वरी खफनी जे मथां मैयत सुम्हारबो। जेको विच ते चीर ॾिबो आहे इहो चीर गिचीअ मां टिपाए कुझु कपिड़ो पोइते कबो। बाक़ी हुनजो कपिड़ो एतिरो वॾो हुजे जेको पेरनि ताईं हेसी ताईं अचेसि। पर जेकॾहिं कपिड़ो थोरो आहे, मजबूरी आहे, गोॾनि ताईं आयो त बि जाइज़ आहे। पर मसनून तरीक़ो आहे त उहा खफनी वारो कपिड़ो कुझु हीअं पोइते वरियल हुजे, गिच में चीर हुजे ऐं पिछाड़ी उहा हेठि पेरनि ताईं अची वञे। उन खां अॻु में जेको तव्हां हुनखे गोॾ ॿधाईंदव, गोॾ ॿधाइण खां बाद में खफनी मथां रखंदव, खफनी मथां वराइण खां बाद में अवां हुनजी चादर जा पला वराईंदव। पर पलवनि वराइण जो बि प्यारे नबी तरीक़ो ॾसियो आहे त पहिरीं खाॿे पासे जिस्म ते वराए, मथे पासे साॼो पासो वराए। यानी जिस्म खे लॻल पहिरीं खाॿो पासो हुजे ऐं मथां मथां हुजे साॼो पासो। यानी जेकॾहिं खोलणो पवे त पहिरीं वरी साॼो पासो खुली पवे। अहिड़े तरीक़े सां हुनखे कफन पारायो। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो, अवा छो न मूंखे ॿुधायो त मां हिन जी जनाज़े जी निमाज़ पढ़ा हा। पोइ हुज़ूर करीम जी ज़ात बाबरकात उन सहाबी सगोरे जे क़ब्र ते अची जन्नतुल बक़िया जे मुक़ाम में क़ब्र ते पाण निमाज़ पढ़ाई। सुभान अल्लाह। अवा ॿुधी आयो त जेकॾहिं सियारो आहे त 3 ॾहाड़ा हुन ते क़ब्र ते निमाज़ पढ़बी। जे उन्हारो आहे त 8 पहर हुन जे क़ब्र ते 8 पहरनि ताईं इन दौरान में निमाज़ पढ़ी सघबी, बशर्ते कि निमाज़ जनाज़े जी कंहिं न पढ़ी हुजे, ईअं ग़लती सां दफ़न थियो हुजे त पोइ 2 सूरतूं तव्हांखे ॿुधायमि। पर भला जेकॾहिं अव्हां जनाज़े जी निमाज़ हिकु दफ़ो पढ़ी आहे त ॼाणी वाणी दुबारो ॿी निमाज़ पढ़णु जाइज़ कान्हे, ज़रूरी बि कान्हे। पर मुंहिंजा प्यारा दोस्त हबीबन करीमन पंहिंजे शफ़क़त ऐं महिरबानी जे करे निमाज़ पढ़ाई। सुभान अल्लाह। त हे मुस्लमान, मुंहिंजे दुआ खां, मुंहिंजे जनाज़े जे निमाज़ खां, मुआरी रहमत खां ख़ाली न वञे। मां मोहम्मद करीम बि हिन जे मथां निमाज़ पढ़ायां त जीअं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात हिनखे नेमत नसीब फरमाए। अल्लाह जो नबी निमाज़ पढ़ाया वा बेड़ा पार थींदा या न थींदा? दुरूद शरीफ बुलंद आवाज़ सां पढ़ंदा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। प्यारा दोस्तों, अजीजो मुसलमान भाइरो, अल्लाह तबारक व तआला जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधायो त मैयत जे मथां जनाज़े जी निमाज़ पढ़णु फ़र्ज़ किफ़ाया आहे। सॼे ॻोठ मां जेकॾहिं चंद माण्हू पढ़नि था त ॿियनि तादाद थी वेंदी। उन जनाज़े जे निमाज़ जा 4 रुकन आहिनि। 4 घणा रुकन आहिनि? 4 यानी 4 तकबीरूं। ये रुकन आहिनि हुनजा। तकबीर तहरीमा ऐं सलाम खां सवा हुनजा रुकन आहिनि 4 तकबीरूं चई वेंदियूं आहिनि। पहिरीं पहिरीं माण्हू नियत करे जनाज़े जी अल्लाह अकबर कंदो आहे। हाणे इहा त हूअं ई निमाज़ जे शुरूअ जी तकबीर आहे। उन अल्लाह अकबर खां बाद में दुआ पढ़बी आहे सना वारी, सुबहानक अल्लाहुम्मा व बिहम्दिक व तबारक अस्मुक व तआला जद्दुक। पर इते अखर वधाइबो आहे व जल्ल सनाउक वला इलाह गैरुक। हाणे इहा चई पोइ तकबीर हणबी अल्लाह अकबर, इहा पहिरीं तकबीर आहे। सुभान अल्लाह।
पर इन जनाज़े जे तकबीर में हथ छॾणा बि न आहिनि, हथ खणणा बि न आहिनि। ईद नमाज़ में तकबीरुनि में हथ खणबा आहिनि, वरी छॾबा आहिनि, अल्लाह अकबर वरी खणबा आहिनि, वरी छॾबा आहिनि। इहो ईद जी नमाज़ आहे। लेकिन जनाज़े जे नमाज़ जे लाइ हुकुम आहे त अल्लाह अकबर करे तव्हां जीअं जो बीही रहो, तकबीर चवंदा रहो पर रफ़ो यदैन न कंदा रहो। पहिरीं तकबीर सुभानक अल्लाह खां बाद में। ॿिए नंबर ते दुरूद पाक पढ़ियो वेंदो। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जेको नमाज़ में दुआ पढ़ंदो आहे, दुरूद पढ़ंदो आहे, अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना मुहम्मदिन कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मदिन कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। इन में थोड़ा लफ़्ज़ के वधाइबा बि आहिनि, पर जेकॾहिं कंहिंखे नथा ॾांव अचनि, इहे दुरूद इब्राहिम जेको आम नमाज़ में पढ़ियो वेंदो आहे, इहो पढ़ी हाणे वरी ॿी तकबीर हणंदो, इहो ॿियो रुकुन थियो। सुभान अल्लाह। उन खां बाद में दुआ घुरबी, अल्लाहुम्मा फ़िर लिहय्यिना व मय्यितना व शाहिदना व गाइबना व सगीरना व कबीरना व ज़करना व उनसाना। अल्लाहुम्मा मन अहयैतहु मिन्ना फ़अहयिही अलल इस्लाम व मन तवफ़्फ़ैतहु मिन्ना व तवफ़्फ़हु अलल ईमान। अल्लाह जे हबीब पाक फरमायो, हाणे इहा दुआ घुरी, वरी आख़िर में चौथी तकबीर चओ अल्लाहु अकबर। हाणे चारई रुकन थी विया। उन खां पोइ तोखे सलाम वराइणो आहे। बीठे बीठे सलाम वरा, अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह, अस्सलाम अलैकुम वरहमतुल्लाह। पर जेका आख़िरी दुआ है उहा टे क़िस्म आहे। दुरूद पढ़ तर्ज़ करे छॾिया। वरी ॿियो दफ़ो दुरूद शरीफ़ बुलंद आवाज़। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम। आखिरी जेका दुआ है जनाज़े जी सा टे क़िस्म। हिकिड़ी बालगन जे लाइ, मर्द हुजे तोड़े औरत, मर्द बालगा तब उन जी दुआ साॻी आहे। जे औरत बालगा त उन जे लाइ बि दुआ साॻी आहे जेका मूं पढ़ी, अल्लाहुम्मा ग़फ़िर लिहय्यिना व मय्यितना। या मर्द जे लाइ बि साॻी, औरत लाइ बि साॻी, पर हुजनि बालिग। हिकु दुआ। ॿी दुआ जेकॾहिं ॿारड़ो आहे ऐं छोकिरो आहे त उन जी दुआ जा अखर ॿिया आहिनि, पर जेकॾहिं ॿारड़ो आहे पर छोकिरी आहे त हुन जा अखर वरी टिया आहिनि। कुल दुआऊं घणियूं थियूं? टे दुआऊं थियूं। इहे टे दुआऊं आख़िर में पढ़बियूं आहिनि, पर उहे पढ़बियूं हर हिक जे हिसाब सां। बालिग मैयत आहे त उन जे लाइ उहा दुआ पढ़बी। नाबालिग छोकिरो आहे उन छोकिरे वारी दुआ घुरबी। बालिग नाबालिग छोकिरी आहे त छोकिरी वारी दुआ घुरबी। तमामु थोरा लफ़्ज़ आहिनि, अखर साॻा आहिनि, रुगो ज़मीर मटाइणो पवंदो आहे। अल्लाहुम्मा अजअलहु लना अजरन। अल्लाह ताला सही खे अर्ज़ु कबो आहे, मौला हिन ॿार खे असांजे लाइ अजुर बना। जेकॾहिं छोकिरो आहे त चइबो अल्लाहुम्मा अजअलहु लना अजरन, पर जे छोकिरी आहे त चइबो अल्लाहुम्मा अजअलहा लना अजरन। हुते अल्लाहुम्मा अजअलहु ऐं छोकिरी लाइ अल्लाहुम्मा अजअलहा। अखर गो ज़मीर जो फ़र्क़ु अची थो वञे पियो। नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, अवां अहिड़े तरीक़े सां मैयत लाइ दुआ घुर, नमाज़ पढ़ो, नमाज़ पढ़ी सलाम वरायो। सलाम वराइण खां बाद में हाणे छा कजे, इहो मसइलो अहम आहे, ज़रूरी आहे। अॼु मां तव्हांखे इहो थो ॿुधाइणु चाहियां। काफ़ी टाइम गुज़रियो, पर मुख़्तसिर जेको टाइम बचियो आहे, इहा ॻाल्हि सरा सोचो ॿुधो। इन जे करे अहम आहे जो इन मसइले ते आम तरह मौलवी इख़्तिलाफ़ कंदा आहिनि। हिकिड़ा उहे मौलवी साहब आहिनि जेके चवंदा आहिनि त बाबा सिफ़ूं टोड़ियो, मैयत जे वेझा अचो, कुल पढ़ो, अलाह जे दरगाह में दुआ घुरो। पोइ जनाज़े जे सलाम खां पोइ सिफ़ूं टोड़बियूं आहिनि, मैयत खे वेझो थिबो आहे, कुल माण्हू पढ़ंदा आहिनि, पोइ दुआ घुरबी आहे। ॿिया वरी मौलवी चवंदा आहिनि असां खां घुरण में को गुनाह त कोन्हे, बाबा बिदअत आहे, नबी सही कोन घुरी आहे, असहाबन कोन घुरी आहे, इस्लाम में आहे ई कोन, आहे कोन त छो घुरो? अवां नबीअ जे पुठियां आहियो या मौलवीअ जे पुठियां? ॾाढे त चवंदा। पोइ जॾहिं मौलवी साहब थो चवे
तो नबी सही कोन घुरी आहे त असां बि कोन घुरंदासीं। नबी करीम अलैहिस्सलाम न दुआ जे लाइ हुकुम कयो आहे त असां कोन घुरंदासीं। हाणे हिकिड़ा मौलवी हल जेके चवनि था सिफ़ूं टोड़ियो, कुल पढ़ो, दुआ घुरो, ऐं ॿिया था चवनि त न बिदअत आहे, नबी सही कान घुरी आहे, असहाबनि कान घुरी आहे। हाणे अॼु मां तव्हांखे ॿुधायां थो त ॾिसो त नबी सही चयो आहे या न। सभ खां पहिरीं अल्लाह जो क़ुरान, उन अल्लाह जे क़ुरान खां बाद में अल्लाह जे हबीब जो फरमान, अल्लाह जे हबीब जे फरमान खां पोइ 3 नंबर ते महबूब जे असहाबनि जो अमल। जेकॾहिं क़ुरान में आहे, नबी साईं जे हदीस में आहे, असहाबनि जे हदीस कौल में आहे, सबूत मिले थो दुआ जो त असांजे लाइ बि घुरणी आहे। पर जे क़ुरान भी झले थो, नबी साईं भी झले थो, ऐं असहाबनि भी दुआ कान घुरी आहे त असां बि कोन घुरंदासीं। ॻाल्हि सवली आहे न? हाणे अव्हां जे मथां फ़ैसिलो आहे। अव्हां खे मां अर्ज़ु इहो थो कयां, जेकॾहिं क़ुरान दुआ जी इजाज़त ॾे त घुरंदव या न? नबी सही अमर करे दुआ घुरंदव या न? असहाबनि सगोरनि दुआ घुरी आहे पोइ घुरंदव या न? पर जे क़ुरान भी झले, नबी सही भी झले, असहाब भी न कनि त पोइ असां कोन कंदासीं। हाणे मां तव्हांखे 3 सबूत ॾियां थो, क़ुरान भी चवे थो, नबी सही भी फरमाए थो, असहाबनि भी कयो आहे। रहियो साल इहो त मौली थो चए त कंहिं बि किताब में कोन्हे, उहो मुंहिंजो ॾोह कोन्हे। हिकिड़ो माण्हू आहे चए थो त कराची आहे ई कान। अरे छो? चए मूं ॾिठी कान्हे। सही, पोइ कराची कान्हे? तव्हां में काफ़ी अहिड़ा माण्हू हूंदा जिन लाहौर ॾिठी कान्हे। के चंद हूंदो हथ खणाया त 10 बि कोन थींदो। पोइ लाहौर कान्हे छो? तव्हां त ॾिठी कान्हे, काबो कान्हे। हाणे मौली साहब वीचारे हदीस ॾिठी कान्हे, पढ़ी कान्हे, मेहनत करे कोन, पढ़े कोन, पुछे कंहिंखां कोन, हिकिड़े ग्रुप ते बीही रहियो आहे, हराम जे ॿिए पासे मरे, बस पार्टी ते बीठो आहे। हाणे न पुछंदो, न ॾिसंदो, न सम्झंदो, न पढ़ंदो। पोइ सही कावड़ सही बिदअत आहे, न जाइज़ आहे। इहो अब्दुर्रहीम तव्हांखे कूड़ियूं थो ॻाल्हियूं ॿुधाए। चाचा चिबड़ अचु पढ़ो हदीसूं ॾिस, जेकॾहिं तोखे हदीस मां ॾेखारिया आहे नबी साईं जी हदीस त तोखे घुरणी पवंदी। पर जे नबी पाक न चयो आहे त ठहियो, बसि ॻाल्हि कान्हे, जहिड़ो त आहे कोन। नबी पाक अलैहिस्सलाम जी हिकिड़ी हदीस न आहे, कई हदीसूं आहिनि जंहिंमें मुस्तफ़ा सलात नमाज़ खां बाद में, जनाज़े खां बाद में दुआ जो हुकुम फरमायो। सब खां पहिरीं अल्लाह जो क़ुरान, वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो आहे, ऐं मुंहिंजा प्यारा हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, दुनिया खे तूं चई ॿुधाए त तव्हांजो रब थो चवे। केरु थो चवे? रब साईं थो चवे। वक़ाल रब्बुकुम उदऊनी अस्तजिब लकुम। अल्लाह तव्हांजो तव्हांखे चवे थो, मूंखां दुआ घुरो त क़बूल कयाव। उदऊनी, घुरो मूंखां दुआ, सॼो मूंखे हथ मुंहिंजे दर ते खणो, मां रब खे चओ दुआ घुरो। अस्तजिब लकुम माना दुआ घुरणु तुंहिंजो कमु आहे, क़बूल करणु मुंहिंजो कमु आहे। इन्नल्लज़ीना यस्तकबिरूना अन इबादती सयदखुलून जहन्नम दाखिरीन। सूरत मोमिन आहे साईं, सूरत सिपारो 24 सिपारो, सूरत मोमिन। क़ुरान वञी किथे बि खोल, प्याहन क़ुरान पाक। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमाए त मूंखां दुआ घुरो त मां तव्हांजी दुआ क़बूल कयां। पर जेके माण्हू मां अल्लाह जे दुआ घुरण खां, मां रब खां घुरण खां तकब्बुर कंदा, माखऊं न घुरंदा, वेझो देर कान्हे का, जल्दी जल्दी ऊधो करे जहन्नम में विझंदो सान। सयदखुलून जहन्नम दाखिरीन, ख़्वार ख़राब थींदा, ज़लील थी करे जहन्नम में ऊंधे मुंह केराया वेंदा। केर केराया वेंदा? जेके दुआ खां इनकार कंदा।
छा खा इनकार कंदा हाणे उदऊनी अस्तजिब लकुम में सभनी तफसीरन जो चवणा यो हुक्म आम अल मुतलक युतलक अला इतलाक ही यो कानून त जो मुतलक हुक्म हुंदो उनके इतलाक ते ही मुतलक ते ही रखबो आम के आम रखबो अल्लाह ताला ये कोन चो त जनाजे का अग में न घुरो जनाजे का पो न घुरो अल्लाह ताला ये कोन चो त रात जो न घुरो डीह जो न घुरो बेपारी जो न घुरो टेपारी जो न घुरो सांझिया जो न घुरो सोमहणीअ जो न घुरो नमाज जा टे टाइम हन सिज उभरण वारे टाइम ते पढ़ण हराम टाक मंझंद वारे टाइम ते दुआ नमाज पढ़ण हराम सिज बुड चढ़ में हुजे उन टाइम ते नमाज पढ़ण हराम ये टे वक्त नमाज जा मनौ हन रब तो चे दुआ जी मनौ काने जमल वणई तमल घुर रमजान जा रोजा शवाल में कोन रखबा रमजान जा रोजा जिलकाद में कोन रखबा रमजान जा रोजा महरम में कोन रखबा बेपहरी जी नमाज टेपहरी ते कान पढ़बी हज जा दिहाड़ा हज जी तारीख वा मुकर्ररा हज अगते पते कोने हर इबादत वक्त ते आ लेकिन रब तो चे दुआ जो वक्त ही कोने को करीबो जीब दावत दाए इजादान मां रब वेझो है कुरान तो चवे जडे भी को दुआ घुरण वारो मां अल्लाह का दुआ घुरंदो आ मां हुन जी दुआ के कबूल फरमाइंदो आया हाणे अल्लाह ताला जी ज़ात बाबरका जे कुरान पाक जे बिनी सूरतुन आयतुन मां मालूम थियो त अल्लाह सही दुआ जो आम हुक्म कयो आई जेको दुआ का तकब्बुर थो करे नथो घुरे सयदखुलून जहन्नम दाखिरीन जे भुलकार में इंदो ख्वार ऐं ज़लील थी दोज़ख में वेंदो कुरान में साबित आ त जनाज़े का बाद में दुआ घुरण जायज़ आ सुभान अल्लाह जनाज़े का बाद में दुआ घुरण छा मां साबित थियो कुरान पाक जे सूरत मोमिन सिपारे 24 में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात बुधाए छड़ियो त उदऊनी अस्तजिब लकुम मुखों दुआ घुरो त कबूल कया इन्नल लज़ीना यस्तकबिरून अन इबादती आई जेके मुझे इबादत खा यानी दुआ घुरण खा तकब्बुर कंदा सयदखुलून जहन्नम दाखिरीन वे ऊंधे मुए ज़लील ख्वार थी दोज़ख में वेंदा कुरान चवे त जडे वणे वतनी घुरो मुल्लो चवे बिदअत कुरान सचो या मुल्लो हाणे अल्लाह जे कुरान खां पोइ अचो रसूलुल्लाह जे कौल ते सरकारे दो आलम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइन था इज़ा सल्लैतुम अलल मय्यत फअखलिसू लहु दुआ सुभान अल्लाह मिशका शरीफ जी हदीस पाक सियासत जे ॿियनि किताबनि भी लिखी आ खुदा जो हबीब पाक फरमाए तो इज़ा सल्लैतुम अलल मय्यत अवा जॾहिं मैयत जे मथा नमाज पढ़ी वांदा थियो मैयत जे मथा नमाज पढ़ी ॾाढे चो मैयत जे मथा नमाज पढ़ी वांदा थियो इज़ा सल्लैतुम अलल मय्यति अवा जॾहिं मैयत जे मथा नमाज पढ़ी वांदा थियो फअखलिसू लहु दुआ हबीब पाक फरमाइन था हाणे उन वादे थियण खां पोइ ख़ालिस दुआ मैयत लाइ घुरो सुभान अल्लाह मैयत लाइ ख़ालिस दुआ घुरो कंहिंजे लाइ मैयत लाइ कॾहिं नमाज खां पोइ इज़ा सल्लैतुम शर्त फ फे ताकीब जी आहे उन खां पोइ यानी नमाज खां पोइ अखलिसू लहु दुआ इन मैयत लाइ ख़ालिस दुआ घुरो हाणे इहा मौलवी साहब जेके नमाज दुआ खां झलींदा आहिनि उहे वरी चवंदा आहिनि त इहा माना अब्दुर्रहीम ग़लति थो करे माना ईअं न आहे माना कीअं आहे जे माना ईअं आहे त नबी से फरमायो आहे अव्हां जॾहिं जनाज़े जी नमाज पढ़ो त जनाज़े जे नमाज में नमाज चो चो नमाज समझो जॾहिं नमाज जनाज़े जी पढ़ो त नमाज में ख़ालिस दुआ घुरो नमाज में हाणे मां थो चवां न जॾहिं जनाज़े जी नमाज पढ़ी वांदा थियो त नमाज खां पोइ दुआ घुरो फ़र्क़ु आहे हाणे हुननि जो चवणु आहे त जॾहिं माण्हू अल्लाह अकबर बीठो हूंदो आहे न उते जेका दुआ घुरे सा ख़ालिस घुरे तंहिंजे करे हुकुम आहे नमाज में ख़ालिस दुआ घुरो मुफ्ती थो तव्हांजो चवे त न नमाज खां पोइ दुआ घुरो हाणे तव्हांखे फ़ैसिलो थो ॿुधाए फ़ैसिलो ॾिसो त ॻाल्हि सची कंदी आहे
हाणे मौली साहब वारी ॻाल्हि त निमाज़ में ख़ालिस दुआ घुरो निमाज़ में कहिड़ी घुरबी आहे अल्लाहुम्मा अग़फ़िर लहय्यिना व मय्यतना व शाहिदना व गाइबना व सगीरना व कबीरना व ज़करना व उनसाना ऐ मुंहिंजा मौला असांखे माफ़ कर अल्लाहुम्मा अग़फ़िर लहय्यिना जेके जेरा हो तंहिंखे माफ़ कर व मय्यतना जेके मरिया तंहिंखे माफ़ कर मौला असांखे माफ़ कर जेके मरी विया तंहिंखे माफ़ कर जेके जेरा तंहिंखे माफ़ कर हय्यना व शाहिदना जेके मौजूद हूं तंहिंखे माफ़ कर व गाइबना जेके गैर हाज़िर हन तंहिंखे माफ़ कर व ज़करना जेके न रहन तंहिंखे माफ़ कर व उनसाना जेके मायूं हन तंहिंखे माफ़ कर हाणे इहा दुआ घुरबी आहे निमाज़ में या निमाज़ में किथे घुरबी आहे छा में चओ निमाज़ कंहिंजे लाइ दुआ घुरी पंहिंजे लाइ हाज़िर लाइ गाइब लाइ मौजूद लाइ गैर मौजूद लाइ मर्द लाइ औरत लाइ माईअ लाइ नंढे लाइ वॾे लाइ सभिनि लाइ हाणे अलाह जे हबीब छा चयो त फ़अख़लिसू लहु दुआ अव्हांखे दुआ ख़ालिस मैयत जे लाइ घुरणी आहे हाणे इहा दुआ जेका निमाज़ में पढ़जे थी सा ख़ालिस मैयत जे लाइ आहे या सॼे राज लाइ आहे जेका निमाज़ में दुआ घुर्जे थी उहा रुगो मैयत लाइ आहे या सॼे जहान लाइ आहे अलाह जो नबी तो चवे त पंहिंजे लाइ न घुर निमाज़ खां पोइ हाणे पंहिंजे लाइ न घुर गैर हाज़िर लाइ न घुर मर्द लाइ न घुर माईअ लाइ न घुर पुट लाइ न घुर धीअ लाइ न घुर कंहिं लाइ न घुर सलाम वराए हाणे रुगो इन लाइ घुर जेको अॻियां पियो थी उन मैयत लाइ घुर त महबूब फरमायो त फ़अख़लिसू लहु दुआ माना उहा ख़ालिस दुआ जनाज़े खां पोइ आहे बाक़ी जेका जनाज़े में पढ़बी आहे त ख़ुदि रसूल ॿुधाई आहे त हीअ दुआ पढ़बो ऐं उहा दुआ जेका नबी पाक ॿुधाई आहे असां ख़ालिस मैयत लाइ कोन्हे सॼे जहान लाइ आहे तंहिंजे करे इन हदीस मां साबित थियो त जेके चवनि था त जनाज़े में दुआ घुरो इहा माना ग़लति आहे ऐं जेको चवे थो त जनाज़े खां बाद दुआ घुरो इहा माना सही आहे छाजे करे त उहा ख़ालिस दुआ आहे जेका मैयत लाइ बाद में घुरी वेंदी ऐं मैयत खे बाद में उन दुआ जे लाइ चयो वेंदो अल्लाह तबारक व तआला जे प्यारे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात असांखे चयो आहे त मैयत जे लाइ जनाज़े खां पोइ दुआ घुरो वरी ॿियो एतिराज़ ॿुधायो न दुश्मन जा दावा आहिनि दावा आख़िर उहे तव्हांखे त ॿुधाइजनि न सुभाणे तव्हांखे को चवे चवंदा आहिनि साईं जनाज़ो ख़ुदि दुआ आहे जनाज़ो ॾाढे चओ जनाज़ो ख़ुदि दुआ आहे पोइ दुआ आहे पोइ दुआ खां पोइ बि थो दुआ घुरिजे उन जा ॿ जवाब आहिनि पहिरों जवाब इहो आहे त इहो लिखियलु आहे छा त हिकिड़ी दुआ खां पोइ बि दुआ न घुरो जेकॾहिं जनाज़ो ख़ुदि दुआ आहे त अल्हम्दुलिल्लाह हिकिड़ी दुआ उहा थी वई सलाम वराए वरी ॿी दुआ था घुरो मौला हिनखे माफ़ कर इहो आहे छा मनो त हिकिड़ी दुआ खां पोइ बि दुआ न घुरो नबी से फरमायो आहे बानो हिकु दुआ घुरंदो आहे हुनजे गुनाहनि जे करे क़बूल कान थींदी आहे हथ वारींदो आहे वरी खणंदो आहे मौला माफ़ कर हुनजे गुनाहनि जे करे अलाह हुनखे माफ़ न कंदो आहे वरी हथ वारींदो आहे वरी टियों दफ़ो दुआ घुरंदो आहे रब चवंदो आहे मलाइको मां हिकर टारियोमांसि ॿीहर टारियोमांसि पर मुंहिंजो दर नथो छॾे ॿियो दर आहेसि कोन बार बार अचे थो शायदि थियो माफ़ कयोमांसि त बार बार घुरण में फ़ाइदो या नुक़सान मौली साहब जेकॾहिं जनाज़ो पाण दुआ आहे त पोइ हिकिड़ी दुआ खां पोइ ॿी दुआ भली घुरिजे टे दुआऊं घुरिजनि चारि घुरिजनि सॼो ॾींहुं वेठो दुआ घुर अलाह ताला दुआ खां मनो ई कान कया हिकिड़ो जवाबु इहो आहे ऐं ॿियो जवाबु इहो आहे त जनाज़ो दुआ न आहे जनाज़ो नमाज़ आहे छा आहे जनाज़ो ॾिसो न भाउ मौलवी नियत कंदा नियत कयमि नमाज़ जनाज़े जी फर्ज़ किफ़ाया इहे कॾहिं कंहिं मुले चयो आहे नियत कयमि दुआ जनाज़े जी चयो अथई कॾहिं पोइ चाचा जॾहिं तूं चवंदो ई पाण निमाज़ जनाज़े जी आहे दुआ जनाज़े जी कोन चवंदो पोइ छो थो ख़ल्क़ खे गुमराह करी आम तरह लाउडनि में ऐलान थींदो आहे फलाणो मरी वियो नमाज़ जनाज़े जी 2 बजे पढ़बी नमाज़ जनाज़े जी 3 पढ़बी ईअं कॾहिं ऐलान ॿुधो अथव शाहपुर में नवाबशाह में कराची में हैदराबाद में किथे बि बाबा फलाणो मरी वियो आहे दुआ जनाज़े जी 2 बजे थींदी ॿुधो अथव ॿ वरी ॿियो मौलवी पियो चए साईं ख़ुदि जेका दुआ आहे न उहा निमाज़ में आहे
कोन सम्झो जेका निमाज़ जनाज़े जी पढ़बी आहे उन निमाज़ जनाज़े जी वारी निमाज़ में अंदर यार चिठियुनि खे त छॾियो मां शुरू थियो आहे चिठियूं शुरू थियो हाणे मां मसइला ॿुधायां तव्हां चिठियुनि जा जवाब ॾियां नाराज़ न थिजो हाणे तव्हां कंहिं ॿिए ते बि रहम कंदा कयो न सभु कंहिंजी पंहिंजो मुंहिंजे दिमाग़ में सोचे सम्झी यादि करे ॻाल्हियूं तव्हां वटि अचां हीअ ॿुधायां हेॾो चिठी शुरू हेॾो हाणे वञा काॾे अॻो पोइ हीअं ईअं कंदा कयो त हाणे अॼु खां पोइ मां तकी नथो कयां बंदि अची वेहा ख़ुतबे ते सभु चिठियूं लिखी अचो पढ़ंदो जवाबु ॾींदो वञा बसि तकीर बंदि ईअं कयूं भला ॿीहर ॿियो छा कयूं हाणे ॿीहर ईअं कंदासीं अॼु खां पोइ तकीर बंदि असां ॻोठो चिठियूं लिखी अचो पोइ उहे चिठियुनि जा सुवाल ॿुधायां था सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ हाणे ॿुधी छॾियो चिठी मूंखे तकीर में को बि न ॾियारींदा जंहिंखे मसइलो पुछणो आहे त जुमे निमाज़ खां अॻे मूंखे चिठी ॾेई वञे ठीकु आहे न साईं मदरसो परे त कोन्हे तव्हां मूंखे जो कुझु तव्हांखे पुछणो आहे उहो तव्हां मदरसे में निमाज़ खां अॻे बाग खां अॻे में मस्जिद में अचण खां अॻु में मूंखे ॾेई वञो 50 चिठियूं ॾियो 100 चिठियूं ॾियो 1000 ॾियो मां कम अज़ कम हिते त डिस्टर्ब न थिया हिते त मुंहिंजो हेॾे होॾे प्रोग्राम ख़राबु न थिए कम अज़ कम तव्हां मुंहिंजे मथां रहम कयो बाबा एतिरो त सोचो त मां पंहिंजे प्रोग्राम सां ॻाल्हाए पोइ तव्हां मूंखे खामखा पिया थियणो जंहिंखे चिठी में लिखिणो आहे सो मूंखे उते ॾेई वञे जवाबु ॾींदुसि पोइ उहो जंहिं बि जुमे ते मुनासिबु हूंदो उन ते ॾींदुसि ज़रूरत हूंदी ॻाल्हि पई हले हिकिड़े हमरा पे राणे जो सुर ॻायो ॿिए चयोसि त मारी त ॿुधाए चई हले थी चई पोइ वाह वाह तव्हां बि ईअं त न कयो भली सलाह शरीफ़ पढ़ो बुलंद आवाज़ मौली था चवनि त निमाज़ में दुआ आहे चओ निमाज़ में कुझु निमाज़ में दुआ आहे निमाज़ में अंदर दुआ है अल्लाह मफ़िल हयना मय्यतना शाहिदना गायबना सगीरना कबीर निमाज़ में आहे पोइ बि थो था घुर्जे हाणे इन जे लाइ हिकिड़ो तव्हांखे मिसाल ॾियां हिकिड़े मौली साहब खे आदत हूंदी हुई जॾहिं जनाज़ो पढ़नि दुआ न घुरे अबा दुआ घुर चए निमाज़ में दुआ आहे हिकिड़े असांजे दोस्त में जमालदीन जहिड़े हुनजी दावत कई मौली साहब जी चई हिन मौली साहब खे सबक़ु ॾियां गर्मी जो इलाइक़ो गर्मी जा ॾिहाड़ा मानी बानी हुन बि तयारु कई गरम ॿोड़ गरम मानियूं मौली साहब आयो साईं जमालदीन वारो कर मानी खाराए तकड़ा वञिणो आहे वरी ॿार पढ़ाइणा आहिनि चए मौली साहब वेहो वेहो पाणी ॾे अॻु में उञ लॻी आहे ॾाढो गर्मी में आयो आहे पाणी ॾे चए वेहो पाणी बचे थो हुनखे दस्तरखान ते वेहारे पाणी कोन आंदई रखियईं मानी ॿोड़ रखियईं पुलाव रखियईं शीरा रखियईं सभु कुझु रखियईं मौली साहब खा पाणी अचे थो ॿ टे गिरहईं गर्मी पंधु करे आयो मसाला गरम अबा पाणी चए बाबा तकड़ लकड़ अचे थो वरी ॿ टे ॿिया गिरहईं बाबा पाणी त जमालदीन चयो बाबा पाणी ख़ुदि ॿोड़ में आहे पाणी चई वरी कीअं चए ॾिस कोन्हे पाणी चए बाबा न पाणी ॿियो चए न ॿोड़ में पाणी आहे चए न बाबा उन इहो ॿोड़ त अञा उञ थो लाहे उहो ॿियो पाणी आहे जेको उञ लाहींदो चए तूं जो चवंदो आहे त जनाज़े में दुआ आहे त पोइ ॿोड़ में बि पाणी आहे चई यार मसइलो सम्झ में अची वियो हाणे पाणी पीअण बि जाइज़ ॿोड़ जे मथां त जनाज़े खां पोइ दुआ करणु बि जाइज़ हिकिड़े मिंट में मुलो सम्झी वियो खामखा ख़ल्क़ुल्लाह खे गुमराह करण जो तरीक़ो आहे जनाज़ो दुआ आहे जनाज़े में दुआ आहे नबी सही कोन घुरी आहे अरे नबी सही पाण पियो चवे पाण पियो हुकुम करे फ़ाख़लिसू लहु दुआ मैयत जे लाइ ख़ालिस दुआ घुरो हाणे दुरूद पढ़ तोखे वरी असहाबनि जी ॻाल्हि ॿुधायां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि हुजूर पाक अलैहि सलाम जो प्यारो सहाबी हज़रत फारूक आज़म सभई तो रज़ी अल्लाह तआला अन्हु जॾहिं गुज़ारे वियो त उन वक़्त में हज़रत उस्मान बि ज़िंदा हज़रत अली मुर्तज़ा बि जेरो आहे
हजरत अबू ज़र गफ़ारी भी ज़िंदा, हजरत अबू हुरैरा भी ज़िंदा मौजूदा, हजरत अब्दुल्लाह बिन सलाम भी मौजूदा, हजरत इमाम हसन भी मौजूदा, इमाम हुसैन भी मौजूदा, वॾा वॾा सहाबा किराम मौजूद हा। हजरत उमर गुज़ारे वञे तो शहीद थी तो वञे, उन शहादत वारे ॾिहाड़े हिकिड़ो सहाबी आहे जंहिंजो नालो आहे हजरत अब्दुल्लाह बिन सलाम। वॾो सहाबी हो, वॾो, उहो मौजूद कोन हो। हजरत उमर जो जनाज़ो पढ़ियऊं, हजरत अब्दुल्लाह बिन सलाम खे ख़बर पई त अमीरुल मोमिनीन शहीद थी वियो आहे। उठ ते चढ़ी वठी भॻो त मदीने पुॼां, जनाज़े में शामिल थियां, दुआ वञी घुरां। पर हजरत अब्दुल्लाह बिन सलाम टाइम ते कोन पहुतो। जनाज़ो पढ़ी अस्सलाम वरायऊं त मथा उठ ते अची वियो। हाणे असहाबन देर कान कई, सलाम वरायऊं, हुन उठ अची झलियो आहे। असहाब ॿधो बीठा आहिनि कतारूं, हज़रत उस्मान जहिड़ो सहाबी, अलीअ जहिड़ो जवान बीठो आहे, ॿिया सवन जे तादाद में मुहम्मद जा ग़ुलाम बीठा हा। उन हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम चयो, इन सबक़्तुमूनी फ़िस्सलात फला तस्बिक़ूनी बिद्दुआ। ओ मुंहिंजे महबूब जा सहाबियो, उमर जो जनाज़ो तव्हां पढ़ी वियो, मूंखां आगराई कढी विया हो, पर महिरबानी कयो मूंखे जनाज़ो त कोन मिलियो आहे। तकड़ न कजो, तरसो मां अचां तव्हां सां दुआ में शामिल थिया, मां तव्हां सां दुआ में भला शामिल थिया। जनाज़ो त वियो, हाणे हो कोन थींदो, पर दुआ तकड़ी न घुरिजो, मूंखे दुआ लाइ तरसाइजो। मुंहिंजा दोस्त हा किताब लिखियो आहे त हुन सभु असाब बीह रहिया ऐं उठ खे वेहारियईं, उठ तां लथो, उठ खे ॿधईं, उन खां पोइ हली आयो उते कचहरी में, हाणे दुआ घुरो। पोइ सभिनि गॾिजी दुआ घुरी, कंहिं बि इनकार कोन कयो। जेकॾहिं नबी पाक जी सुन्नत न हुजे हा ऐं बिदअत हुजे हा त हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम बि कोन चवे हा, असहाब बि हुनखे मनो कनि हा त यार दुआ आहे ई कान, तूं वरी असांखे छो थो तरसाई। असहाबनि जो तरसणु ऐं असहाबनि जी दुआ घुरणु, हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम जो चवणु, इहो दलील आहे हिन ॻाल्हि ते त जनाज़े खां पोइ दुआ मुस्तफ़ा जी सुन्नत आहे। हाणे हिकिड़ी चिठीअ जो जवाबु थो ॾिजे, जंहिंमें सवाल कयो वियो आहे त चहलकदमी जाइज़ आहे या न। इन जे बारे में हदीस पाक में ईंदो आहे, हज़रत नबी करीम अलैहिस्सलातु वस्सलाम इरशाद फरमाइनि था त जेको शख़्स मुसलमान खे 40 कदम खणंदो, उनखे अल्लाह तबारक व तआला 40 कबीरनि गुनाहनि खां पाक फरमाईंदो। इन मंझां बि साबित थियो त चहलकदमी जो सबूत हदीस पाक मां आहे। फ़िक़ह जे मोतबर किताबनि मसलन फतावा आलमगिरिया में इन जो तफ़सील लिखियल आहे त चहलकदमी जनाज़े खे हिन तरह कराई वञे, पहिरीं सेरांधीअ खां सॼे पासे 10 कदम खणी हलणु सुन्नत आहे। 10 कदम खणी हलण खां बाद में वरी साॻो साॼे पासे पेरांधीअ खां 10 कदम खणजनि, इहे थिया 20 कदम। उन खां बाद में वरी खाॿे पासे सेरांधीअ खां वठी 10 कदम हलजनि, वरी 10 कदम हलण खां बाद में इहे 30 कदम थिया। बाक़ी 10 कदम पेरांधीअ खां खाॿे पासे कुल्हे ते जनाज़ो रखी खणी हलणु सुन्नत आहे। इन तरीक़े सां सुन्नत बि अदा थी वेंदी ऐं कमाल सुन्नत जो बि अदा थी वेंदो। फतावा आलमगिरिया में इन जो सॼो तफ़सील लिखियो पियो आहे। अहल सुन्नत जमात जे सभिनी किताबनि चहलकदमी करण खे सुन्नत करार ॾिनो आहे। पर मज़े जी ॻाल्हि आहे त देवबंदनि जो मशहूर मौलवी अशरफ अली थानवी पंहिंजे मशहूर किताब इमदादुल फतावा में 494 सिफ़े ते इन जो तफ़सील बयानु कयो आहे ऐं इन जा 2 तरीक़ा लिखिया अथसि। हिकिड़ो हुन लिखियो आहे त चहलकदमी करणु ख़ाली सुन्नत आहे, जंहिंखे हू चवे थो त जेकॾहिं बिना तरतीब बिचैनी पावन खां खणी 10 कदम हलबो त बि सुन्नत अदा थी वेंदी। पर अशरफ अली थानवी लिखे थो त कमाल सुन्नत इहो आहे त जनाज़े खे सेरांधीअ खां साॼे पासे सॼे कुल्हे ते रखी 10 कदम हलजे, उन खां पोइ वरी पेरांधीअ खां साॼे पासे पंहिंजे साॼे कुल्हे ते रखी 10 कदम हलजे। उन खां पोइ 3 नंबर ते वरी चवे थो त खाॿे पासे जनाज़े खे सेरांधीअ खां खणी 10 कदम खाॿे कुल्हे ते रखी हलजे। उन खां बाद वरी पेरांधीअ खां पोइ खाॿे कुल्हे ते
10 कदम खणी हलजे। इहे जनाज़े जा 40 कदम इन तरीक़े सां खणण सां सुन्नत बि अदा थी वेंदी ऐं कमाल सुन्नत जो बि अदा थी वेंदो। ऐं अहिड़ी तरह खणण वारे जे लाइ हदीस पाक में नबी पाक अलैहिस्सलाम इरशाद फरमायो आहे त जेको बि शख़्स जनाज़े खे 40 कदम खणंदो उन जा अल्लाह ताला 40 कबीरा गुनाह माफ़ फरमाईंदो। इन तशरीह मां ऐं हदीस पाक मां साबित थियो त चहल कदमी करण नबी पाक अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे ऐं इन सुन्नत तरीक़े सां इन खे अदा करण बि महबूब करीम अलैहिस्सलाम जे उम्मत जे मुसलमाननि ख़ुसूसन अहल सुन्नत जमात जो तरीक़ो राइज आहे, जंहिंखां अॼुकल्ह जा देवबंदी ऐं वहाबी मना कंदा आहिनि। इन खे हक़ीक़त में पंहिंजे किताबनि जी बि ख़बर न आहे। दुआ कयो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात असां मुसलमाननि खे सुन्नत तरीक़े ते अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। इन खे बिदअत चवण वारो हदीस पाक जे इल्म खां कोरो जाहिल अल्लाह ताला मुसलमान के इल्म हदीस ते अमल करने की तौफीक अता फरमाए। इन खां अलावा कब्र शरीफ जे मथा कुरान शरीफ पढ़ण भी सवाब है। कुरान शरीफ के बारे में नबी पाक अलैहिस्सलाम जो फरमान मुबारक आ त जनाजे के दफन करण का बाद में सूरह बकरा जो इब्तिदाई आयतूं ऐं जनाजे के दफन करण का बाद में कब्र जे पेरां ॾींहं खां सूरह बकरा जो आखिरी आयतूं पढ़ण सां कब्र कुशादी थींदी आहे, मैयत लाइ आसानी थींदी आहे। अल्लाह ताला जे प्यारे हबीब सूरह बकरा कब्र जे पेरां दी पेरां दी ऐं सेरां दी पढ़ण के हुक्म फरमायो आहे। अवल सूरत बकरा जो इब्तिदाई आयतूं सेरां दी खां पढ़जनि ऐं पेरां दी खां सूरह बकरा जो आखिरी आयतूं पढ़जनि। अल्लाह ताला हर मुसलमान के सुन्नत तरीक़े ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं अल्लाह ताला हर मुसलमान के कब्र जे अज़ाब खां बचाए। वमा तौफ़ीक़ी इल्ला बिल्लाह व आखिर दावाना अनिल हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना या अल्लाह इन्नका अंतत तव्वाबुर रहीम। अल्लाहुम्मा रब्बना अतमिम लना नूरना वग़फ़िर लना इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर बिबरकति इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदिना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन आमीन बिरहमतिका या अरहमर राहिमीन। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम।